आहे सदर ज़ियाउलक जे दौर जो भरियल आहे ठहियल आहे पुराणो ठहियल आहे। जॾहिं सिंध में महाजरनि जा झेड़ा बि हलिया असां हितां हैदराबाद वेंदा हुआसीं टोपी लाहे खीसे उहो दौर महाजरनि तमामु घणो ज़ुल्म पियो कयो उन दौर में ही भाई मूं सोचियो त मूं सिंध बि असांजी यार मोचड़ा बि असां पिया खाऊं जो सिंध असांजी सोणी जंहिंजो बेहद आहे बयान जेके सामा थिया सिंध के मरी विया मरवान हॾी न हथ आई तिन हैवाननि जी गदू जी थिया गरकान सिंध आहे कलंदर शाह भिटाई जी जिन मुल्कनि में आहे मान सूर्य पैदा थिया सिंध में कई जोधात पुट जवान रत ॾेई रगनि जो ॾिनो जीजल खे जान शदातिन शहीदनि जो रब वधायो शान विणंदा रहिया वेरनि सां कान कढियाऊं कान मरण नाहे मेहणो कई लॾे विया सुल्तान मर्द मरन की न की मरन मर्दूदान हणी नारा नीह जा कशे हणंदासीं कान तेरी मेरी वारा सभु तड़ींदासीं मुल्क कंदासीं मैदान सम्झी वञो सिंधी मां असीं आहियूं ताक़त जा तूफ़ान मारींदासीं सभई मुनकर करे गोलियुनि जा निशान सभई मरंदासूं सिंध न ॾींदासूं इहो आख़िरी ऐलान सुजिद टपड़ ॿधी रखो मथां पोइ करियो अरमान ही बादशाही आहे बेपरवाह जी जंहिंजो नालो रब रहमान खाम खाम मारे पिया मञायो मिसकिननि खे दड़का रखी दामान मारे पुछंदो मलाइक अवां जो कहिड़ो रब रहमान उते हथ पेर शाहिद थींदो ज़ाहिर ज़िक्र कंदी ज़बान ही कूड़ी दुनिया कंहिंसां नेब न थई कई लॾे विया सिकंदर सुल्तान वञी वारी वसायाऊं मोह ते जिन जो थियो मिटी मंझ मकान अकुल न आयो आज़ादी लिखे वियो तकबर में तड़जी जेके साहिब बनायो शैतान इमाम हुसैन बचायो इस्लाम खे वॾी जंग करे जवान सॼो कबीलो कुहाए छॾियाई पर बैत मञाई कान ही मुल्क उन महबूब जो आहे जेको ज़ईफ़नि जो आहे ज़मान असां बि आसरो रखंदासीं उन जो जेको साहिब रब सुभान सिंधी सभई सुजाग थियो अजीब सुहिणो ऐलान ॿधी तुरो तवकल जो सिंध बचायो जवान सिर ॾेई साले चवे कंदासूं सिंध जो मथां मान पंगिरियो शहर असांजो पधरो जंहिंजो समन शाह वधायो शान किरोड़े कुदरतूं क़दर जूं जंहिंजी कमी आहे कान राज़ी थी रब धरींदो दुगणी ॾे ध्यान उहो मौला थींदो महिरबान आऊं ॿुधी अमदाणी